महाराष्ट्र में भी MA BA जी पढ़ाई सिंधीअ में थियण जी घुर्ज थी चुकी है ऐं हिन जी पहल भी शुरू थी चुकी है। हिन बारे में ॿी सॼी ॻाल्हियूं मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। जय झूलेलाल। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे, महाराष्ट्र में MA और BA सां सिंधी विषय जी पढ़ाई शुरू थियण वारी आहे। इन जे लाइ महाराष्ट्र जे शहर गोंदिया महिला इकाई जंहिंजो नालो आहे जय झूलेलाल महिला सेवा समिति, जंहिंजी अध्यक्ष तानिया भागवानी ऐं सचिव संगीता नागदेव आहिनि। उन जे अथक प्रयास सां, महिनत सां, संघर्ष सां हाणे कुझु ॾींहं पहिरियों 2022 31 दिसंबर साल जे आख़िरी तारीख़ में मुंबई जे राजभवन में वञी करे 8 सदस्यीय प्रतिनिधि मंडल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सां मुलाक़ात कयनि। उन्हनि खे को ज्ञापन ॾिननि कि महाराष्ट्र में सिंधी विषय जी पढ़ाई प्रारंभ थिए। उन्हीं जे लाइ राज्यपाल प्रतिनिधि मंडल के पूरो भरोसो ॾिनई कि निश्चित रूप सां पढ़ाई प्रारंभ थींदी। प्रतिनिधि मंडल राज्यपाल के प्रभु झूलेलाल जी प्रतिमा चित्र ऐं शाल पाखर ऐं वॾी ॻाल्हि सिंधियुनि जी प्रमुख शइ खीचा पापड़ और सुठी मिठाई, महाराष्ट्र की मशहूर मिठाई माजून ॾेई करे राज्यपाल के भेंट कयनि। राज्यपाल ॾाढो ख़ुशि थियो इहा शइ ॾिसी करे और उन्हीं चयईं हे मुंहिंजो पसंदीदा आइटम आहे। निश्चित रूप सां तानिया भागवानी ऐं संगीता नागदेव जी महिनत रंग लाहींदी महाराष्ट्र की धरती ते। और वॾी ॻाल्हि आहे, महाराष्ट्र हिंदुस्तान जो टियों प्रदेश साबित थींदो। पहिरीं पढ़ाई जेकी प्रारंभ थी राजस्थान जे शहर अजमेर में, ॿियो नंबर पढ़ाई थी चालू उत्तर प्रदेश जे शहर अयोध्या में। मां तानिया भागवानी ऐं संगीता नागदेव के वाधाई ॾियां थो, लख लख वाधाई ॾियां थो कि उन्हनि जे अथक प्रयास सां हे ॾाढो वॾो कमु थियण थो वञे। पूरे महाराष्ट्र सिंधी समाज के इन मुहिम में उन्हनि जो सहयोग करणो खपे और उत्तर प्रदेश सिंधी युवा समाज, पूरो उत्तर प्रदेश इन्हनि ॿिन्हिनि भेनरुनि के, इन प्रतिनिधि मंडल के वाधाई ॾिए थो और शुभकामना ॾिए थो कि हे पंहिंजे हिन सुहिणे जेको हिननि कमु शुरू कयो अथनि उन में कामयाबु थींदियूं। जय झूलेलाल।